जोर के दो हवा लगायो जोर के दो। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में मिट्टी जे ॾीए जी कहाणी वॾी है, पर केर बि इन खे बयान नथो करे सघे। जेको मिट्टी ॻोही करे ॾीओ ठाहियो वञे थो, इहो ॾीओ ऊंदाही खे ख़त्म करे रोशनी ज़ाहिर करे थो। इन वक्त जे ॾीए जी क़दर घटिजी वई है, पर ॾियारी वेझो ईंदे हिंदू बिरादरी जा माण्हू पंहिंजे घर में भगवान श्री रामचंद्र 14 साल जी बनवास काटे वापस अयोध्या आयो हो त माण्हुनि इन ख़ुशी में ॾीआ ॿारिया हुआ। इन ॾींहुं कारी अमावस जी रात हुई। हर तरफ़ ऊंदाहे खे ख़त्म करे ॾीए अहिड़ी रोशनी कई। इन रोशनी खे हिंदू बिरादरी पंहिंजो दीपावली जे नाले सां त्योहार करे मल्हाईंदा आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।